जिक्र मूंखे मदहोश थी रहियो आहे त पोइ बेग़ैर फ़ैत वारी ज़िंदगी गुज़ारणी पवंदी। ॿुधाइण वारो आहे त उहो साम्हूं अचे। फैसला जे करे जज़्बाती कावड़ में कया वञना तो उनजी सज़ा तेरे मौत हूंदी आहे। बाबा ही तो सखा आजू गालियूं करनि न बल्कि तोखे मारणा आहिनि मारणा। तो हुनजे कातलनि खे बख़्शु करे छॾियो। दिल दिल दोखो अखि अखि मेरी हर माण्हू वटि हेरा फेरी फहिलियल आहे राति अंधेरी जाथे काथे पंहिंजा बेरी पंहिंजा बेरी। अस्सलाम वालेकुम दोस्तों, जी तो मां तव्हांजो पंहिंजो इस्माइल बलोच ऑफिशियल टीवी ते तव्हांखे भली कार पेश कयां थो ऐं तव्हां सभिनीनि खे मुबारक बि ॾियां थो। जीअं पंजावेरी जो मुकमल प्रोमो भी अची चुको आहे ऐं इंशाअल्लाह तव्हां मुंहिंजे चैनल ते ॾिसी रहिया हूंदा। जीअं त सिंध टीवी हींअर ऑन एयर कयो आहे सिंध पंजावेरी जो प्रोमो, जंहिंमें कहाणी ॾेखारी वई आहे हिकु ॻोठ जी वॾेरे जी ऐं कुझु जेका पंहिंजा दुश्मन थींदा आहिनि उन्हनि जे बाबति आहे। ऐं हीअ सूमर खां जुमो ताईं 5 ॾींहं हलंदो, 7 बजे 7:15 ते हलंदो। सो तमामु बहितरीनु कहाणी ते आहे हीउ ड्रामो ऐं हिन ड्रामे में तमामु सुठी कास्ट बि शामिलु आहे। सो तव्हांखे केतिरी ख़ुशी थी आहे हिन ड्रामे जी ऑनर थियण ते, जेको 1 दिसंबर 12 महीने जे 1 तारीख़ ते ऑनर थींदो। सो कीअं लॻी असांजी वीडियो असांखे कमेंट में ज़रूरु ॿुधाइजो। बाक़ी जिते हुजो ख़ुशि हुजो आबाद हुजो। अगरि असांजे चैनल ते नवां आया त चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारींदा। ख़ुदा हाफ़िज़।